नाज़रीन, दादू में वफ़ाक़ की ज़ियादतुनि ख़िलाफ़ पीपी जी आला क़यादत के सॾ ते PPMP सरदार रफ़ीक अहमद जमाली की क़यादत में रैली कढी वई, जेका दादू के SSP चौक पहुती, जिते धरणो हयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था मुश्ताक अहमद शाहानी जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, वफ़ाक़ के गलत पॉलिसियुनि सबब पीपल पार्टी के मरकज़ी सॾ ते अॼु पीपल पार्टी MNA सरदार रफ़ीक अहमद जमाली की अॻुवाणी में SSP चौक दादू ते एहतजाजी धरणो हयो वियो आहे। वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं हिननि सां। अॼु जेको एहतजाज आहे दादू ज़िले जी जेका आवाम SP मोड़ दादू चौक ते जेका एहतजाज रिकॉर्ड करायो आहे, उनजो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त आवाम जेका पाकिस्तान जी ऐं सिंध जी हिन न्याज़ी हुकूमत जे नाअहल पॉलिसी ऐं नाअहली खां बेज़ार थी चुकी आहे। वो मुस्तरद करे चुको आहे त तव्हां जेके दावाऊं कयूं, जेके तव्हां ख़िदमत करण जूं वाइदा कया, सभिनी दावा वाइदा कूड़ा साबित थी चुका आहिनि। हाणे आवाम तव्हांजे धोखे में न ईंदी। आवाम हाणे ॾिसो, हींअर बि पाणी जो मसइलो आहे, सिंध जे आवाम सां उनजो हक़ खाधो पियो वञे, चाहे NFC अवार्ड हुजे, महंगाई हुजे, तव्हां हर जगह इवन स्टील मिल जा जेके नौजवान हुआ जंहिंखे रोज़गार मिलियल हो, उहो रोज़गार 50 लाख घर ॾियण जी ऐं 1 करोड़ नौकरियूं ॾियण जी दावा करे वरी हज़ारे माण्हुनि जूं नौकरियूं तबाह कयूं वियूं। हाणे छा ई ख़िदमत करे सघंदा हिन आवाम जी। त हाणे आवाम जी सिर्फ़ु हिकिड़ी इल्तिजा ऐं दुआ ऐं मज़ाहमत वारी पॉलिसी जेका अॼु तव्हां ॾिठो पए त हीउ धरणो आवाम अचे थी वेही रही, सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि त तव्हां खां बेज़ार आहियूं, असांजो जान छॾियो, अवामी हुकूमत खपे, बिलावल भुट्टो वज़ीर आज़म खपे, जेको मुल्क जी सही तरीक़े सां ख़िदमत करे, आलमी मयार मुल्क जो वधाए। अज पीपल्स पार्टी मदर विंग पारा ही जो डिस्ट्रिक्ट दादू जो मतलब बड़े लेवल ते मुज़ाहरो थी रहा है, इनमें असां लेडीज़ विंग डिस्ट्रिक्ट दादू जी भरपूर नमूने शिरकत कई है। सो असी जेके है वफ़ाक़ के खिलाफ़ जो ही मुज़ाहरो है, असी पंहिंजूं जेके डिमांड्स आहिनि, जेके असांजा बेसिक राइट्स आहिनि, उन जे लाइ मुज़ाहरो कयो आहे त असांजी जेकी ग़रीब आवाम आहे उनखे महिरबानी करे पंहिंजा जेके राइट्स आहिनि उहे ॾिना वञनि। 1 रूम शेल्टर आहे, पाणी आहे, बिजली आहे, गैस आहे, एजुकेशन आहे ऐं रोज़गार आहे। असांजी इहा डिमांड्स आहे वफ़ाक़ गवर्नमेंट खां त असांखे पंहिंजा जेके बेसिक राइट्स आहिनि उहे ॾिना वञनि ऐं सिंध जो जेके हिसे जा हक़ आहिनि उहे असांखे ॾिना वञनि। छो करे जेकॾहिं इहे असांखे हक़ न मिलंदा त असां पंहिंजे मुज़ाहिरो जो जेको दाइरो आहे उहो अॻिते वधाईंदासीं। असां हिन जेका न्याज़ी जेके कूड़ा वाइदा कया त मां यूथ खे अॻिते एम्पावर कंदसि। असांजी यूथ किथे बीठी आहे, असांजी यूथ रोज़ ख़ुदकुशियूं पई थी करे, असांजी यूथ जेकी आहे डिप्रेशन में हली वई आहे, असांजी यूथ जेकी आहे उहा हिन महिल कहिड़ी लेवल ते बीठी आहे। त असीं सिंध गवर्नमेंट ॾिसो ऐं तव्हां कंपेयर कयो वफ़ाक़ी गवर्नमेंट खे त तव्हां उन्हनि जा जेके सैलरी पैकेजिस ॾिसो त उन्हनि जा केतिरा सैलरी पैकेजिस आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट असांजी पीपल्स पार्टी जे दौर में असांजा प्रो वुमन लेजिस्लेशन्स लॉ पास थिया आहिनि, औरतुनि जा बिल पास थिया आहिनि। असांजी जेकी आहे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में औरतुनि खे इलाही एम्पावरमेंट कयो वियो आहे ऐं हिन जेकी आहे हिन गवर्नमेंट छा कयो आहे, इन्हनि रहंदो बि पोइते धिकियो आहे। त असीं हिन खां मुतालबो था कयूं त असांखे पंहिंजा जेके बेसिक राइट्स आहिनि उहे ॾिना वञनि, न त अॼु जो मुज़ाहिरो आहे उन्हनि जे दायरे खे असां अञा वधीक वधाईंदासीं। ये लोड शेडिंग ये ॿिया मसइला जेके आहिनि जहिड़े तरीक़े सां हींअर माण्हुनि खे कढियो वियो आहे, उहो चाहे पंजाब सां तालुक़ हुजे, सिंध सां हुजे, उहे ग़रीब माण्हू आहिनि जेके रिटायरमेंट ते हुया, किन खे 2 साल हुया, कंहिंखे साल हुयो, उन्हनि खे जेको आहे सो कढी छॾियऊं ऐं बग़ैर बाबा को बेनिफिट न मिलंदो। अञा उन्हनि खां जी नाज़रीन, तव्हां हितां जे कारकुननि जा तासुरात ॿुधा। हिननि जो चवणु हुयो त महांगाई, बिजली लोड शेडिंग, पाणी जी खोट ख़िलाफ़ अॼु असां एहतजाजी धरणो हयो वियो आहे। जी।